अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब ऐं ॿियो दोस्तो वेरनि जी वस्ती ॿिन्ही ड्रामनि जी वरी हाक लॻी पई आहे। दुलाब त हली रहियो आहे, हर को ॾिसी रहियो आहे। वेरनि जी वस्ती कॾहिं हलंदो ऐं कीअं हलंदो ऐं छा उहो दुलाब ड्रामे खे बि कटे वेंदो, जो उन जी अॻे ई हाक लॻी पई आहे। अॼु अपडेट नंढड़ी वीडियो में तव्हांखे सॼी क्लियर करे ॻाल्हि ॿुधाईंदासीं। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे का अपडेट मिस न थिए। लाइक सब्सक्राइब शेयर सभिनी दोस्तनि खे अर्ज़ आयत करे छॾींदा, इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त दुलाब जे मुक़ाबले जहिड़ो वेरनि जी वस्ती ड्रामो तयारु थी रहियो आहे। सब सीरियल आहे उहो बि माशाल्लाह, उन में बि अदाकार भला आहिनि, जंहिंमें हाजन तीवणो ऐं अहमद अली शेख यानी कमाल खान ॿई ज़बरदस्त एक्टर आहिनि ऐं ॿिया एक्टर बि ज़बरदस्त आहिनि उन में। ऐं रिमशा शहज़ादी इहा बि बहितरीनु अदाकारा ऐं सोनू मिर्ज़ा इहा बि ज़बरदस्त एक्टर्स आहे। लेकिन दोस्तों 1 नंबर ते त वेरनि जी वस्ती ड्रामो कान ईंदो ऐं 2 नंबर ते हली सघे थो। 1 नंबर दुलाब खे मिली चुको आहे। दुलाब ई आहे जेको 1 नंबर ते हलंदो। थी सघे थो दुलाब जी अॻिते हली कहाणी ख़राबु थी वई त पोइ ईअं थी सघे थो, पर हाणे मूंखे जेको असांजो तजुर्बो आहे, असां तव्हांखे ॿुधायूं था रेटिंग जे हिसाब सां। जेका असां सॼी ॾींहुं रेटिंग चेक कंदा आहियूं, व्यूअरशिप चेक कंदा आहियूं, त फ़िलहालु दुलाब ड्रामे खे को बि ड्रामो धकु नथो ॾेई सघे। हा, 2025 जे यानी जनवरी महीने में जेको मिरां टीवी वारनि जो ड्रामो हलंदो मूसा वारनि जो, उहो थी सघे थो उन टाइम दुलाब खे धकु ॾेई सघे। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।